अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियोज़ में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधु टीवी जे न्यू प्रोजेक्ट ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते अॼु जी हिन वीडियोज़ में असां डिस्कस कंदासीं। जी हाँ दोस्तों, अॼु जी हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो ऐं उनखे कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। इन ई टॉपिक ते अॼु जी हिन वीडियोज़ में ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं। उन खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां मां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते कुझु ॼाण न ॾेई सघियो हुयुसि। काफ़ी सारा दोस्त कमेंट्स में चवंदा हुआ त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते वीडियो ठाहियो। सो उन जे करे उन जो राज़ इहो आहे त मुंहिंजी कुझु मसरूफ़ियात हुई, उन जे करे मां दोस्तनि जे अॻियां को वीडियो पेश न करे सघियुसि। सो अॼु जी हिन वीडियोज़ में जेतिरी मूंखे मालूमात हूंदी उहा मां दोस्तनि खे अॼु जी हिन वीडियोज़ में मालूमात ॾींदुसि। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी, हिन ड्रामे जी मुकमल तौर ते अञा ताईं बि रिकॉर्डिंग न आहे थी ऐं हिन ड्रामे खे ॻाल्हि कजे त रिलीज़ करण जी, हिन ड्रामे खे ईद उल फितर खां बाद में हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो। इहो बयान असद कुरैशी पंहिंजे वाता गुनगुनाईंदे चयो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी हिन वक़्त ताईं रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं हिन वक़्तु जेके कुझु सीन आहिनि उहे हबीब पंवर जा आहिनि। हिन वक़्तु अव्हां जे साम्हूं मां उहे पिक्चर्स शेयर करे रहियो आहियां। जीअं त हिन वक़्तु जेके सीन आहिनि मुकमल तौर ते हबीब पंवर जा आहिनि ऐं असद कुरैशी जा आहिनि। तमामु बहितरीनु असद कुरैशी जा सीन आहिनि ऐं जज़्बाती सीन आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में पत्थर दुनिया जा तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। जीअं त हबीब पंवर जेको पत्थर दुनिया ड्रामे में मुजीब जे नाले सां करेक्टर अदा करे चुको हुयो ऐं इन खां अलावा ॿियो जेको एक्टर आहे आज़म मेंगल जेको पत्थर दुनिया ड्रामे में कमाल खान जे नाले सां पंहिंजो किरदारु निभाए चुको हुयो ऐं असद कुरैशी, निसार शाह ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी जेके आहिनि नसरीन नाज़ जेका पत्थर दुनिया ड्रामे में जन्नत जे नाले सां करेक्टर करे चुकी आहे। बहरहाल हिन ड्रामे में तमामु सुठी ऐं बहितरीनु टीम आहे जेका हिन ड्रामे में कमु करे रही आहे। सभई जेके एक्टर आहिनि पंहिंजे किरदार खे भरपूर नमूने सां निभाए रहिया आहिनि। उहो छाजे करे सुठे तरीक़े सां निभाए रहिया आहिनि? अव्हां ॾिसंदड़नि जे करे, अव्हां चाहींदड़नि जे करे, अव्हां व्यूअर जे करे हू पंहिंजे किरदार खे मज़बूत नमूने सां निभाइनि पिया ऐं उमेदु आहे त अव्हां उन्हनि खे तमामु सुठो फीडबैक ॾींदा, तमामु सुठो उन्हनि खे रिप्लाई ॾींदा ऐं तव्हां हुननि जे ड्रामे खे लाइक कंदा यानी पसंदि कंदा। त दोस्तों अॼोकी हीअ हुई वीडियो। अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदा रहनि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।